नासिरीन अव्हां खे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त पने आकिल में गैस सां भरियल टांकी खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि 3 ॼणा सड़ी फ़ौत थी विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद सिद्दीक़ मूजिबि गैस सां भरियल टांकी खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि 3 ॼणा सड़ी फ़ौत थी विया। फ़ौतनि जी सुञाणप मोहम्मद रमज़ान, मदद अली ऐं वफ़ा हुसैन मंगी तौरु कई वई। ॿुधायो पियो वञे त टांकी में गैर क़ानूनी तरीक़े सां गैस भरण दौरान वाक़ियो पेश आयो। फ़ौतनि जा मढ़ इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं त पने आकिल में गैस सां भरियल टांकी खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि 3 ॼणा सड़ी फ़ौत थी विया आहिनि। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद सिद्दीक़ मूजिबि गैस सां भरियल टांकी खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि 3 ॼणा सड़ी फ़ौत थी विया। फ़ौतनि जी सुञाणप मोहम्मद रमज़ान, मदद अली ऐं वफ़ा हुसैन मंगी तौरु कई वई। ॿुधायो पियो वञे त टांकी में गैर क़ानूनी तरीक़े सां गैस भरण दौरान वाक़ियो पेश आयो। फ़ौतनि जा मढ़ इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि।